दोस्तों हक़ मौजूद दोस्तों लाड़काणे जी बेनज़ीर भुट्टो म्यूनसिपल स्टेडियम लाड़काणो मुतहलिक अवांखे ॾेखारियूं पिया। ही लाड़काणो स्टेडियम जी पवेलियन आहे जिते पंहिंजो क्रिकेटर अची पसार कंदा आहिनि, साहु पटींदा आहिनि। ऐं ही क्रिकेट स्टेडियम लाड़काणे जी उहा वाहिद अकेली स्टेडियम आहे जेका खंडरा ते ॾेख ॾेई रही आहे। हर तरफ़ गंदगीअ जा ढेर, ग्राउंड ते कॉलोनियुनि जो गंदो गडर जो पाणी, का बि स्टेडियम जे नाले का बि सहूलियत कान्हे। हिन मुल्क अंदरि सिंधियुनि क्रिकेटरनि लाइ के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि। उन जो वाज़े ऐं चिटो सबूत ही लाड़काणो स्टेडियम आहे। हिन लाड़काणे शहर मुल्क खे 2 वज़ीर आज़म, 2 वज़ीर आला ऐं कई वज़ीर ॾिना जेकी हिन अकेली स्टेडियम खे बि सिंगारे न सघिया। हर तरफ़ गंदगी, बदबू ऐं खंडरा जो ॾेख ॾींदड़ हीअ स्टेडियम न नाले का स्टेडियम आहे, न ई कुझु हिन खे चई सघिजे थो त हा वाक़ई हीअ का स्टेडियम आहे। दुनिया स्पोर्ट्स ते तमामु शानदार कमु पई करे ऐं असांजो मुल्क, असांजी सिंध, वफ़ाक़ी क्रिकेट खाता, सूबाई क्रिकेट खाता ऐं क्रिकेट बोर्ड हिन स्टेडियम ते तवजो ॾियण लाइ तयार ई न आहिनि। असीं ही जेके मंज़र अव्हांखे ॾेखारियूं था हे लाड़काणे म्यूनसिपल स्टेडियम जा आहिनि, जंहिंखे हिन वक़्तु बेनज़ीर भुट्टो म्यूनसिपल स्टेडियम चयो थो वञे। न लाइटिंग जो बहितर निज़ाम, न सफ़ाई, न सुथराई, न ई को चई सघिजे थो त ही हा वाक़ई स्टेडियम आहे। भितियूं टुटल, दरवाज़ा भॻल, नाले मातर तरक़ियाती कम सो बि करप्शन जे वर चढ़ियल। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो